अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। काज़ी अहमद मां तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया, जिते काज़ी अहमद में पुलिस कार्रवाई करे वॾी तइदाद में शराब हथ करे हिकु ॼणे खे सोघो करे वरितो आहे। पुलिस नाकाबंदी कंदे हिकु ॼणे काशिफ जिस्काणी खे गिरफ़्तार करे संदसि वटां वॾी मिक़दार में शराब हथ करण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद मां, जिते पुलिस कार्रवाई कंदे वॾे तादाद में शराब हथ करे वरिती आहे। इन हवाले से काज़ी अहमद में ज़ुबैर सियाल असां सां लाइन ते मौजूद है। ज़ुबैर, कार्रवाई के हवाले से वधीक अपडेट्स ॾिजो। जी हाँ, सिर्फ काजीमंद पुलिस काजीमंद मोड़ बाईपास से शहजाद सीबो पंहिंजी नफ़री सां खुफ़िया इतला ते नाकाबंदी शुरू कई, जंहिं दौरान बलिनो कार बगैर नंबर प्लेट जे वाइट 2002 मॉडल की चेकिंग दौरान 72 पॉइंटों लंडन ड्राइजन विस्की 48 असद वाइट विस्की पॉइंटों ऐं 2 बियर कार्टन जवाबदार कार ड्राइवर नाले काशिफ मोहम्मद हसन जिस्काणी वेठल दस्तगीर कॉलोनी मोरो के गिरफ्तार करे वरितो आहे। एक जवाबदार वकार अली वलद दिलदार नवल वेठल कचेरो रोड मोरो फरार थियण में कामयाब थी वियो आहे, जंहिं ते केस काजीमंद थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। ठीक है, ज़ुबैर सियाल इन हवाले से आगाह करे रहियो हो। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हिकु जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। जुड़िया रहो न्यूज़ नाउ संगत।